الحمدللہ الذی لم یلد ولم یولد ولم یکن لہ کفوا احد والصلاة والسلام علی اشرف الانبیاء وسید المرسلین وعلی آلہ وصحابہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم والضحی واللیل اذا سجی ما ودعک ربک وما قلی وللآخرۃ خیر لک من الاولی ولسوف یعطیک ربک فترضی صدق اللہ مولانا العلی العظیم بندے پروردگارم امت احمد نبی دوست دار چار یارم تاب اولاد علی مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل زیر سایہ غوث اعظم خاک پائے ہر ولی عربی عرش خان بیو متھے مہمان رب جو تھیو متھے یہ کون پہتو بیو متھے بلغ العلا بکمالہ دل جی دعا منظور تھی دنیا تا ظلمت دور تھی ویو ملک سارو نور تھی کشفت دجا بجمالہ اوصاف ان جے جو بیان کہڑو کرے عاجز زبان مالک وجہ جو مدح خواہ حسن جمیع خصالہ سائیں مفتی محمد ادریس ان جو غلام وا پڑھندو صلاۃ و سلام وا یہ ورد ان جو آما صلو علیہ وآلہ صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ صلی اللہ علیک یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ نہایت واجب الاحترام معزز علماء اکرام برادر محترم حضرت قبلہ علامہ و مولانا قاری جاوید علی ملتانی دامت برکاتہم العالیہ آئے جملے پریاں جا پروانو سونے نبی اساں نیہ رکھنا وارا محبت وارا سائیں کریمن علیہ السلام جے آمن جی خوشی میں گڈ تھن وارا بھائرو السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ الحمدللہ عالم سگورے جو خطابہ فقیر سونے میاں عبداللطیف جی این سائیں احمد جی این کچھ جماعتن جی خواہش ہوئی تا عوام بین پروگرام میں شرکت کیو فقیر صاحب مکھے حکم فرمایو مجھو درگاہ عالیہ کھوڑو شریف تے پروگرام آئے انشاءاللہ تعالیٰ آؤں کوشش کرے ایوان جے حکم جی تکمیل کرے ای سائیں جن جو بیان بدندس انے چند منٹن جے لا آوان جی خدمت میں عرض کرن جے لا حکم کیو یو آوان توجہ فرمایو جے کا پیاری صورت مو آوان جے سامو پڑی پیاری صورت جوں کچھ آیتوں آوان جے سامو پڑیوں ان کے لکھن دے علماء سگورا لکھن تھا پیا تا جیکو ان پیاری صورت جی تلاوت کندو ان جے اعمال نامے میں ایتریوں نیکیوں لکھیوں ویندیوں ہن جترا روئے زمین تے یتیم ہن ای روئے زمین تے محتاج ہن ای روئے زمین تے مسکین ہن ای ہن ربیع الاول مہینے میں
इन प्यारी सूरत जी तिलावत जी बरकत जे लाइ वरी ख़ुसूसी अल्लाह जी रहमत जो पैकेज त जेको अवल आख़िर दरूद पढ़ी ऐं 40 दफ़ा सुबुह जो 40 दफ़ा शाम जो इहा प्यारी सूरत पढ़ंदो त ख़ुदा वंदे करीम ऐं महबूब मदीने वारे मीर जी रज़ा उनखे नसीब थींदी आहे। अल्लाह उन सां राज़ी थींदो आहे, मदीने वारो घोट उन सां राज़ी थींदो आहे। इहा सूरत सगोरी छो लथी इन जे शान नुज़ूल के बयान कंदे उलमा सगोरा फरमाइन था पिया त मदीने जे मीर जे दरबार में 12 ॾींहं 15 ॾींहं या 40 ॾींहं जिब्राइल सगोरो न आयो। माण्हू ताना पिया हणनि ऐं जेके मुशरिक हा उहे माअज़ल्ला इहे पिया चवनि त मिठे मुहम्मद घोट के अल्लाह ताला विसारे छॾियो आहे। माअज़ल्ला सुम माअज़ल्ला। पोइ इहा अल्लाह ताला क़ुरान पाक जी सूरत नाज़िल फरमाए उन्हनि खे मुंहं टोड़ जवाब ॾिनो त वद्दुहा वल्लैल इज़ा सजा। आम तौर ते उलमा सगोरा मौजूद आहिनि। अद्दुहा चइबो आहे कचड़ी मंझंदि खे, यानी नेरनि वारो वक़्तु, ऐं लैल चइबो आहे राति खे। अल्लामा शेख अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त जॾहिं ॾींहं सां गॾु राति जो ज़िक्र ईंदो त पोइ ॾींहं सां गॾु राति जो ज़िक्र ईंदो त पोइ सॼो ॾींहुं मुराद वठबो। वद्दुहा वल्लैल इज़ा सजा, ॾींहं जो कसम आहे, राति जो कसम आहे। हिकिड़ो कौल इहो आहे ऐं ॿियो कौल आहे त महबूब तुंहिंजे ज़ाहिरी कैफियतुनि जो कसम आहे ऐं महबूब तुंहिंजे बातिनी कैफियतुनि जो कसम आहे। ज़ाहिर में इहो महबूब जो मक़ाम आहे, महबूब जो दर्जो आहे, शफ़क़त आहे, इनायत आहे, महिरबानी आहे जो मके में बि आहे, मदीने में बि आहे, बदर में बि आहे, हुनैन में बि आहे। ऐं मदीने वारो साईं मस्जिद नबवीअ में इस्लाम जी तबलीग पियो करे, सहाबनि सगोरनि खे दीदार पियो कराए। ज़ाहिर में हबीब सोने जी इहा कैफियत आहे, पर बातिन में हर वक़्तु हर लम्हे में करीम रब वटबो आहे। हिकिड़ो कौल ॾींहं जो कसम आहे, राति जो कसम आहे। ॿियो कौल महबूब तुंहिंजे ज़ाहिरी कैफियतुनि जो कसम आहे, तुंहिंजे बातिनी कैफियतुनि जो कसम आहे। ऐं टियों कौल महबूब तुंहिंजे इल्म जो कसम आहे, महबूब तुंहिंजे इख़लाक़ जो कसम आहे। हबीब जो इल्म छा आहे? अलम नशरह लक सदरक व वदअना अनक विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। महबूब असां तुंहिंजे पाक सीने खे एॾो कुशादो कयो आहे, एॾो वसी कयो आहे जो दिलबर काइनात जो इल्म तुंहिंजे सीने में आहे। ऐं जेको उम्मत जो बार तुंहिंजे पाक पुठीअ ते हो उहो मुंहिंजा महबूब असां तव्हां खां लाहे वरितो आहे। वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। बुलंद अहिड़ो करे छॾियो आहे जो कसीदे बुरदे वारे सही फरमायो अबान मौलिदुहु अंतीब उनसरही जाती बमुबतदइम व मिनहु मुख्ततमीम। महबूब जे ज़माने विलादत ई ॼमण वारी जॻह ई ज़ाहिर करे छॾियो, चिट्टो करे छॾियो त हबीब सोने जो वजूद ठहियल ई खुशबू आहे। ॾींहं जो कसम आहे, राति जो कसम आहे, ज़ाहिरी कैफियतुनि जो कसम आहे, बातिनी कैफियतुनि जो कसम आहे। ऐं चौथों कौल महबूब तुंहिंजे वद्दुहा वारे रोशन पाक मुंहं जो कसम आहे ऐं तुंहिंजे वल्लेल वारनि प्यारनि वारनि मुबारकनि जो कसम आहे। जंहिं हबीब सुणे खे ॾिठो भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जी शाइरी असांजा मुर्शिद बुलबुले मदीना पढ़ंदा आहिनि। साईं फरमाईंदा आहिनि खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर झको थियो जोहर मुंहिंजो जानिब जे त जमाल सी। एॾो हबीब सोणो
जो पंहिंजा त मञीदा पर अबू जहल बि पंहिंजे वास्ते वारनि खे चवंदो हो त ओचितो जो महबूब मुंहुं पइजी वञेव त कंधो मथे खणी न निहारजो छो त मुस्तफ़वी हुस्न में या कशिश दिल पर जे वॾोहा वारे चेहरे में अहिड़ो पावर जीअं डेंगले रुपए खे चकमक छिकींदो आहे ईअं मदीने वारो पंहिंजे दीदार कंदड़नि जे दिलनि खे छिके वठंदो आहे ॾींहं जो कसम रात जो कसम ज़ाहिरी कैफियतुनि जो कसम बातिनी कैफियतुनि जो कसम इल्म जो कसम इखलाक जो कसम महबूब तुंहिंजे पाक चेहरे जो कसम तुंहिंजे वलेल वारनि प्यारनि वारनि जो कसम ऐं पंजो कौल वद्दुहा महबूब तुंहिंजे ॼमण वारी ॾींहं जो कसम वल्लैल इज़ा सजा ऐं महबूब तुंहिंजी मेराज वारी रात जो कसम आहे यानी अॼु असां ई तव्हां उन यार जी याद में वेठा आहियूं जंहिंजे अचण जो अल्लाह ताला कसम खयो त महबूब तुंहिंजे ॼमण वारे ॾींहं जो तुंहिंजे अचण वारे ॾींहं जो तुंहिंजे मीलाद वारे ॾींहं जो तुंहिंजी आमद वारे ॾींहं जो कसम ऐं तुंहिंजी मेराज वारी रात जो कसम असांखे शब्बे क़द्र मिली शब्बे बरात मिली ऐं ईद उल फित्र मिली ईद उल अज़हा मिलियूं इहे सभई रातियूं इहे ॾींहं भला आहिनि बरकत वारा आहिनि पर इहे सभई मुस्तफ़ा करीम जे सदके मेहरबानियूं आहिनि पर ही वॾे में वॾी ईद वॾे में वॾी ख़ुशी हीअ मदीने वारे मीर जे अचण जी आहे जो अल्लामा डायरी साहब फरमायो ईदूं त भलारियूं सभु हिन पर मीलाद जी ईद अजीब आहे ईदूं त भलारियूं सभु हिन पर मीलाद जी ईद अजीब आहे महिरबानी करे जंहिं राति ॾिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे पर असां इहो ज़हन में रखूं त हुज़ूर आया असां जे लाइ रोअंदा रहिया गारनि में सजदा कंदा रहिया हमेशा अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ कंदा रहिया असां हबीबनि जे लाइ छा कयो आहे असां हबीबनि जी कहिड़ी ख़िदमत कई आहे असां हबीबनि जी कहिड़ी इताअत कई आहे असां हबीबनि जी कहिड़ी फरमाबरदारी कई आहे कुझु असांखे पाण खे भरम रखणु घुरिजे शर्म रखणु घुरिजे पंहिंजे गिरेबान में झाती पाए पंहिंजे पाण ते तवजो कयूं त जंहिं ॻाल्हि जे लाइ हुज़ूर आया जेको हुकुम असां ताईं पहुचायूं उहा हबीब जी इताअत उहा हबीब जी फरमाबरदारी ऐन फर्ज़ आहे जो अल्लाह ताला कुरान करीम में ॿी जगह ते फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम मुंहिंजा हबीब मां फरमायो त जेकॾहिं अव्हां खे अल्लाह जी रज़ा थी घुरिजे अव्हां खे चाहियो था त अल्लाह राज़ी थिए त तव्हां मुस्तफ़ा जा फरमा बरदार थींदो तव्हां खे मां न रुगो अल्लाह जी रज़ा मिली वेंदी बल्कि अल्लाह तव्हां जा गुनाह बि बख़्शे छॾींदो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा ॾींहं जो कसम रात जो कसम मां वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मां वद्दाक रब्बुक वमा कला तुंहिंजे रब तोखे न छॾियो ऐं तोखे न नापसंद ॼाताई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ऐं बेशक मुंहिंजा महबूब तुंहिंजे वास्ते अॻियनि खां पोइ घड़ी भली आहे जो इज़ा जा नसरुल्लाह वल फतह फौजुनि जूं फौजूं लश्करनि जा लश्कर इस्लाम में दाख़िल थींदा अॻिते मुतसिल अल्लाह फरमायो वल सौफ युतीक रब्बुक फतरदा करीब आहे जो तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थींदी इन आयत जे तफ़सीर में हज़रत अल्लामा मखदूम हाशिम ठटवी तफ़सीर हाशिमी में आंदो त हबीबन जे खिदमत में अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह आखिर अवां कॾहिं राज़ी थींदो जो अल्लाह वाइदो कयो अवां खे राज़ी कबो महबूब फरमाईंदा क़यामत जो ॾींहुं थींदो जेसीं ताईं मुंहिंजे उम्मतियाणीअ जो उहो ॿार जेको कचो किरी पियो आहे जेसीं ताईं उहो जन्नत खां ॿाहिरि हूंदो तेसीं ताईं राज़ी न थींदुसि राज़ी तॾहिं थींदुसि जॾहिं सभिनी खे कारनि कोझनि कमज़ोरनि खे छॾाए ऐं जन्नत में पहुचायां पर असां ते हक़ आहे उन हबीब जी
जी इताअत कयूं उन हबीब जी फरमा बरदारी कयूं मीलाद मल्हाइण सरकार जी आमद मरहबा ये नारा लगाइण इहा बि भली शइ आहे पर मदीने वारे मीर जी इताअत निमाज़ जी कोशिश अल्लाह जे ज़िक्र जी पाबंदी सोने नबीअ ते सलवात ऐं बस हर वक्त माण्हू हीअं पियो चए बस आखिरी सुटूं महबूब मिठा मां तुंहिंजो हां ॻाल्हि सम्झो था फिरी वियो महबूब मिठा मां तुंहिंजो हा तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुर्जे महबूब मिठा मां तुंहिंजो हा तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुर्जे मूं दिलि तोखे ॾई आ छॾी जे क़बूल करी त ॿियो छा घुर्जे महबूब मिठा मां तुंहिंजो हा बयान साईं जो आहे इत्मीनान सां ॿुधो आउं ॿुधां थो ख़ुदा मूंखे जेको चवरायो मूं 2-3 लफ़्ज़ जी ख़िदमत में अर्ज़ कया अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।